रहीम अस्सलाम वालेकुम। असांजो टॉपिक आहे उनजो पार्ट 2 असां भरूं था। जेको पार्ट 1 में असां जेके आहिनि 3 किताब वग़ैरह पढ़ियासीं, जंहिंमें SPSC ऐं CSS जे बारे में जेके सुवाल पुछिया विया आहिनि, मोस्ट रिपीटेड सवाल, असां उनखे पढ़ियोसीं। अॼु जेको आहे असां उनजो ॿियों हिसो पढ़ूं था। उन में ॾिसूं था त कहिड़ियूं कहिड़ियूं जेके आहिनि किताबनि जे बारे में, अफ़साननि जे बारे में, ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं जेके आहिनि आतम कहाणी, शाइरी, मलफूज़ात कंहिं जे बारे में पुछा थी आहे। त अॼु असां उनखे ॾिसूं था। हलूं था पंहिंजे टॉपिक जे तरफ़। अॼु जेको 3 जेके आहिनि असां पढ़ी चुका आहियूं। 31 नंबर आहे सफ़ेद वेशी। सफ़ेद वेशी जेको आहे जो मौज़ू जेको आहे अफ़साना आहे, ऐं इहो जेको आहे शेख अयाज़ जो आहे। किथे न वञिबो थक मुसाफ़िर, इहा आतम कहाणी आहे जेका 5 जुल्द आहिनि इन जा, ऐं इहो बि शेख अयाज़ जी आहे। उन खां पोइ आहे कपर तो कुन करे, शाइरी आहे शेख अयाज़ जी इहा। उन खां पोइ आहे काफ़ी, इहा जेको आहे इहे जेके हाणे इहे असांजा थिया हुया SST जा टेस्ट थी गुज़रिया आहिनि, उन में इहो सुवालु आयो हुयो। इहो तालिबुल मौला जी आहे, काफ़ी जो जेको किताबु आहे। ऐं मिस्रीअ जूं तड़ूं, इहो जेको आहे मलफूज़ात आहिनि तालिबुल मौला जा। उन खां पोइ जो मौज़ू बि आहे मलफूज़ात तालिबुल मौला जा। लुग़ात सिंधी मुख़फ़फ़ात, इहा तहक़ीक़ आहे लुग़ात। इहा जेका आहे 1994 साल जो इहो आहे, इहा बि तालिबुल मौला जी आहे। उन खां पोइ आहे समुंड जे सवें, सफ़रनामो आहे इन जो मौज़ू, इहा बि इहा अल्ताफ़ शेख जो आहे। सफ़रनामो मलीर खां मालमो, इहो बि सफ़रनामो आहे अल्ताफ़ शेख जो। बंदर बाज़ारियूं, सफ़रनामो आहे अल्ताफ़ शेख जो। सिंधी सबाजड़ा, मोहम्मद इस्माइल उरसाणी जो आहे इहो। बदनसीब थरी, इहो ड्रामो आहे 1939 ईस्वी में जेको इहो स्टेज ते थियो हुयो, इहो मोहम्मद इस्माइल उरसाणी जो आहे। 4 मुकाला, इहे जेके आहिनि 4 मुकाला में जेका आहिनि अफ़सानो आहे, ड्रामो आहे, मज़मून, नावल। इन में जेके आहिनि उनवान इहे आहिनि, अफ़साना आहिनि, इन में ड्रामा, मज़मून, नावल, इहो इन जो मौज़ू आहे। इहो बि मोहम्मद इस्माइल उरसाणी जो आहे। उन खां पोइ आहे लुत्फ़ुल लतीफ़, सवाने ऐं कलाम, इन जो जेको आहे मौज़ू आहे इहा तहक़ीक़ आहे लतीफ़ियात ते। इहा जेको आहे 1951 में आहे, ऐं मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई जो लिखियलु आहे। पढ़ाॾो सोई सॾ, इहो जेको इन जो मौज़ू नावेल आहे, इहो 1970 ईस्वी में छपी पधिरो थियो, ऐं इहो सिराजुल हक़ मेमण जो आहे। सिंधीअ ॿोली, सिंधी ॿोली जेको आहे इहो सिराजुल हक़ जो आहे। सिंधी गज़ल जी ओसर, इन जे बारे में बि SST में इहो सुवालु आयो आहे। इहो ई आयो आहे सिंधी गज़ल जी ओसर, इहो अयाज़ क़ादरी जो आहे। ऐं मुंहुं मुताला सिपरी, इहो जेको आहे इन जो मौज़ू मज़मून आहे लतीफ़ियात ते, इहो बि अयाज़ क़ादरी जो आहे। बिलू दादा, कहाणियूं आहिनि, जेको इन जो मौज़ू आहे उहो कहाणियूं आहिनि, इहो बि अयाज़ क़ादरी जो आहे। उन खां पोइ आहे गुल छिनो गुरनार जो, इहो हिकु ड्रामो आहे जेको आहे आगा सलीम जो। औंधाई धरती रोशन हथ, इन जो मौज़ू नावेल आहे, इहो जेको 1984 ईस्वी में आहे, ऐं इहो आगा सलीम जो आहे। हमोस्त, इहो बि नावेल आहे, इहो बि आगा सलीम जो आहे। सिंधी अदब जो तारीख़ी जाइज़ो, इहो मेमण अब्दुल मजीद सिंधी जो आहे। सिंधी अदब जो मुतालो, इहो बि जेको आहे मेमण अब्दुल मजीद जो आहे। उन खां पोइ आहे शबनम शबनम कंवल कंवल, इन्हनि जो जेको मौज़ू आहे इहो कहाणियूं आहिनि, ऐं इहो नसीम खल जो आहे। चोटीहों दर, इहो कहाणियूं आहिनि, इहो जेको आहे इहो नसीम खल जो आहे। ॼाम ॼामोट ॼामड़ा, इहो जेको आहे अली अहमद बिरोही जो आहे। इहे जेके असां इन किताबनि खे या अफ़साननि खे या मौज़ूअनि खे जंहिंखे पढ़ूं था, इहे जेके आहिनि असांजा अची चुका आहिनि। पहिरियां जेके CSS में SPSC जे जेका टेस्ट थी चुका आहिनि, उन्हनि में इहे सुवाल पुछिया विया आहिनि। हाणे उन खां पोइ आहे 57 ते ॾिसूं था कख पन। कख पन जेको आहे इहो जेको आहे अली अहमद बिरोही जो आहे। ऐं उन खां पोइ आहे उदास वादियूं, इहो जेको आहे इन जो मौज़ू कहाणियूं आहे, इहो बि इहो हमीद सिंधी जो आहे। उन खां पोइ आहे दर्दवंदीअ जो देस। दर्दवंदीअ जो देस जेको आहे इहो जेको आहे हमीद सिंधी जो आहे। उन खां पोइ आहे वीरियूं। वीरियूं जेको आहे इन में कहाणियूं आहिनि, इहो हमीद सिंधी जो आहे। ऐं इहे जेके आहिनि 3 उन ॾींहुं किताब असां अफ़साना वग़ैरह पढ़ियासीं, जेके 3 जेका असां अॼु पढ़ियासीं। बाक़ी इन में थोरो मां तव्हांखे ॿुधाए छॾियां, जेको हाणे इन में पैगाम लतीफ़ आहे,
इहो GM सैयद जो आहे 1952 में इहो SS जेको थियो हुयो सिंधी सब्जेक्ट स्पेशलिस्ट जो इन में इहो सवाल आयो हुयो ऐं उन खां पोइ जंब गुज़ारियमि जन सिंह इहे बि जेको आहे सवाल आयो हुयो इन जो मौज़ू जेको आहे यादगिरियूं आहिनि ख़ाका आहिनि हिन में इहो जेको आहे 1967 में आहे इहो GM सैयद जो आहे अंधा ऊंधा वेज इहो हाणे जेको लेक्चरशिप जो असांजो टेस्ट थी चुको आहे जेको अप्रैल में 25 अप्रैल 2024 में उन्हनि जे बारे में इहो आयो हुयो इहो ई सवाल हुयो अंधा ऊंधा वेज इहो तनक़ीद ते आहे ऐं 1976 में इहो रसूल बख्श कॉलेज जो आहे नूरजहान इहो जेको आहे इहो सवाल बि SST में 2-3 चकर अची चुको आहे ऐं SPSC वारनि जे बि लेक्चरशिप ऐं हिन में सवाल इहो बार बार आयो आहे इहो तारीख़ी नावेल आहे गुरबख्शाणी जो आहे इहे हुया असांजा जेके कुझु किताब जंहिंजे बारे में बार बार सवाल थी चुका आहिनि असां उनखे पढ़ियोसीं उमेद आहे त इन मां लाभ हासिल थींदो ऐं मिलंदासीं तमामु जल्द तेसिताईं ॾींदा इजाज़त ओके अल्लाह हाफ़िज़